नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो जो अगवा थियल वापारी अॼु चौथे ॾींहुं भी बाज़ियाब न थियो। पुलिस पारां वरितल मोहलत सुभाणे ख़त्म थी वेंदी। SSP सांगड़ ज़ीशान शफ़ीक सिद्दीकी जी ज़ाती दिलचस्पी बावजूद वापारी गुलाब राय बाबति पुलिस खे को भी पतो न पइजी सघियो। जॾहिं त पुलिस 4 ॾींहं अॻु गुज़रण बावजूद इहो पतो न लॻाए सघी त अगवा थियल वापारी गुलाब राय खे भुंग लाइ अगवा कयो वियो या ज़ाती दुश्मनी लाइ या तकरार सबबि अगवा कयो वियो। जॾहिं त SSP ज़ीशान शफ़ीक सिद्दीकी चौथों भेरो खिपरो अचण बाद खिपरो जे साफ़िन सां मिलण तोड़े साफ़िन खे अगवा थियल वापारी गुलाब राय बाबति प्रेस ब्रीफिंग ॾियण बिना वापसि रवानो थी वियो। पुलिस ज़रियनि मूजिबि पुलिस खे अञा ताईं अगवा थियल वापारी गुलाब राय बाबति ज़री भी इंफॉर्मेशन न मिली सघी। जॾहिं त खिपरो पुलिस तोड़े वापारी गुलाब राय जी बाज़ियाबी जे लाइ जोड़ियल जांच टीम पारां साफ़िन खे कुझु भी न ॿुधाइण खां लेवायो पियो वञे। ॿिए पासे गुलाब राय वापारी जी ॿुढड़ी माउ खे बेहोशी जा दौरा पइजी रहिया आहिनि। घर में वारसनि पारां पूजा पाठ जो सिलसिलो पिणु हलंदड़ आहे। खिपरो जे चूंडियल नुमाइंदनि मां अगवा थियल वापारी वटि अञा ताईं को भी लड़ी न आयो है। वधीक खबरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।